खिप्रो मां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो जे खोखर पाड़े में मामूली ॻाल्हि तां जहिड़ो 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे हैदराबाद रेफर कयो वियो। मीडिया अॻियां एहतजाज कंदे ज़ख़्मी अला बख्श खोखर, परवेज़ खोखर, गुलाम रसूल खोखर ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त करीम बख्श, आसिफ, ताज मोहम्मद ऐं ॿियनि घटी में फैश हरकतूं करण तां मना करण ते हिननि असांजे हमराहनि खे डंडा हणी सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, पर पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण लाइ तयारी नाहे। हिननि चयो त असां शरीफ़ माण्हू आहियूं, ॼाणायल माण्हू हर आए ॾींहुं ग़लति हरकतूं करे असांखे तंग कंदा रहनि था, जिन जी शिकायत असां शहर जे मुअज़्ज़िज़ीन खे केतिरा ई भेरा ॾेई चुका आहियूं ऐं खिप्रो थाणे ते पिणु काफ़ी दफ़ा इन्हनि माण्हुनि ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि जी सूरत में दाईंदा रहिया आहियूं, पर पुलिस इन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण खां क़ासिर आहे। हिननि वस वारनि समेत DIG शहीद बेनज़ीराबाद SSP सांगड़ खां तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ जी घुर कई आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।